डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां उनखे रेगुलर जेको आहे इहो कयो वञे ऐं उनखां बाद सर्विस स्ट्रक्चर में जेके सीनियर उस्ताद आहिनि ॾाढा परेशान आहिनि। जॾहिं ॾिठो वञे त महकमा एजुकेशन में जेको क्लरिकल स्टाफ आहे विदाउट एनी जेको आहे टर्म्स ऑफ कंडीशन उहे जेके आहिनि प्रमोटेड थी विया, लेकिन उस्तादनि जे लाइ इहे जेके आहिनि प्रॉब्लम इहे कंडीशनां रखियूं वियूं आहिनि। इहो आख़िर छा वजह आहे? 3 सालनि खां इहा जिदोजहद हले थी लेकिन कामयाब नथी थिए। इहो अव्हांखे सिर्फ़ु पुछंदासीं। वॾी तव्हांजी महिरबानी। गुज़ारिश अर्ज़ु कंदो अलाह त मूंखे को बि आईंदे उहिदे जी लालच में हीअ तहरीक हलाया इहो उनजो इहो कॾहिं मक़सदु न आहे ऐं उहिदा अचणा वञणा आहिनि ऐं आउं सिंध जे उस्ताद जेके अहम मसइला आहिनि सर्विस स्पीकर इनिशियल अपॉइंटमेंट गुज़िरियल 3-4 महीननि खां मुसलसल उनखे फॉलो कंदे सेक्रेटरीट में पहिरियों दफ़ो मिनिस्टर साहिबु ऐं सेक्रेटरी साहिबु सिंध प्राइमरी उस्ताद जे सर्विस स्ट्रक्चर जी समरी बि ठाही ऐं इनिशियल अपॉइंटमेंट जी समरी बि ठही। छो त इनिशियल अपॉइंटमेंट जी जेका पहिरीं समरी वई उहा ख़ाली हिकिड़े सादे पने ते वई, उन में के बि एॾा वज़नदार दलीली दलाल नोटिफिकेट लॻल न हुआ। असां उन समरी जे लाइ सॼी सिंधी उस्तादनि खां मवाद गॾु कयो ऐं मिनिस्टर साहिबु सेक्रेटरी साहिब खे चयो तव्हां हाजी शफ़ी सखियो सां गॾिजी वेही या हिकु सुठी समरी ठाहियो। ऐं इहा वॾी महिरबानी आहे असांजो एडिशनल सेक्रेटरी आशिक़ खोसो साहिबु जेको हुन अकेडमी आहे उहो एसपी जो बि शागिर्द रहियो आहे, उस्ताद रहियो आहे ऐं हू वॾो अंग्रेज़ी जो ॼाण माहिर हो, जंहिंजी रहनुमाई में असां हीअ समरी तयारु कई ऐं जेके सीनियर उस्ताद हुआ नौजवान उनखे गॾु मूं पाण सां विहारे जॾहिं हुन चयो साहिबु हाई साहिबु हीअ समरी ओके आहे पोइ असां उहा समरी मूव कराई ऐं सेक्रेटरी साहिबु बि जी महिरबानी जे चयो त सॼे प्राइमरी उस्ताद जो इहो हक़ु आहे त हुनखे मुक़रर वारी तारीख़ खां पको कयो वञे। उनजे लाइ हुन हिकिड़ो दलील ॾिनो त जेके उस्ताद भर्ती थिया आहिनि इम्तिहान पास करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे मुस्तक़िल पोस्टूं जेके ख़ाली हुयूं का बि नई स्थिति न जेके पोस्टूं ख़ाली हुयूं उन ते भर्ती थियनि इन करे इहो उनजो हक़ु आहे। उन सेक्रेटरी साहिब जे सुठे छो त सेक्रेटरी में प्राइमरी उस्ताद जा अलाए दुश्मन वेठा आहिनि पर सेक्रेटरी साहिब खे शाहबाज़ जे मज़बूत केस रखियो जे माना चयो त उस्ताद जो हक़ु आहे। उन खां समरी फाइनेंस में वई, फाइनेंस वारनि चयो असांजा त पैसा ई कोन्हनि और तव्हां ॿियनि सभु कम जे लाइ पैसा आहिनि उस्ताद जे लाइ तव्हां पैसा ई कोन्हनि। हे त तव्हांखे को मसइला ॿुधाए मूं फाइनेंस वारे खे चयो त इहो असांजो हक़ु आहे, असीं इहो हक़ु जदोजहद करे वठी रहंदासीं ऐं इनशाला इन जे लाइ मूं सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे गुज़ारिश कई आहे ऐं सॼो सिंध जाॻिया पियो हर उस्ताद खे मिनत बि कराया पियो त ख़ुदा उथियो पंहिंजे हक़ जे लाइ तॾहिं पंहिंजा हक़ मिलंदा, घर वेठे कंहिंखे कुझु कोन मिलंदो। उनजे लाइ 10 तारीख़ ते इनशाला फेब्रुआरी ते सॼी सिंध जा सवाल उस्ताद गॾु थींदा इनशाला। असां सिंध जा उस्ताद इहे नोटिफिकेशन वठी पोइ वापसि ईंदासीं, ईअं कोन में बीहासीं ऐं मूं सभिनी उस्तादनि खे गुज़ारिश कई आहे त ख़ुदा तव्हां पाण सां गॾु कपिड़े जो वॻो हिकिड़ी चादर खणी अचिजो, पाण उते धरणो वञे राति ॾींहुं वेही रहंदासीं जेसीं मसइला हल थींदा तेसीं केरु बि घर न मोटंदो। हीउ प्राइमरी उस्ताद जी इज़त जो मसइलो आहे, हीउ प्राइमरी उस्ताद जे बक़ाउ जो मसइलो आहे, हीउ प्राइमरी उस्ताद जे ख़ुशहाली जो ज़मानत आहे असांजी उते गॾु थियनि इनशाला। उस्ताद सभु गॾु थियनि। उन खां पोइ इलाही सारा ॿिया मसइला आहिनि कॾहिं इश्तिहार पॉलिसी में अॻे इश्तिहार पॉलिसी मुताबिक़ 25 ॿारनि ते हिकिड़ो उस्ताद पोइ 30 उस्ताद ते हिकिड़ो उस्ताद हाणे यकदमि जंपड़ी 40 ॿारनि ते हिकिड़ो उस्ताद। इहा हिकिड़ी इश्तिहारी पॉलिसी न आहे, इहा तइलीम दुश्मन पॉलिसी आहे जे उस्ताद खे बि नुक़सानु ॾींदो आहे। हाणे 1 महीने खां पोइ वरी इम्तिहान थियनि था जेके क्लास टीचर उस्ताद बदिली थी वेंदा माना उस्ताद ॿारनि जो सॼो साल ई ज़ाया थियो। इनखे अची करे अहिड़ो ज़ुल्म हाणे जेके बि ज़ालमानी उस्ताद जे ख़िलाफ़ पॉलिसियूं आहिनि उनखे रिवर्स कराईंदासीं ऐं इनशाला हिकु ॿी ख़ुशख़बरी उस्ताद खे ईअं ॿुधायो वेंदा त सेक्रेटरी इहा ॻाल्हि मञी आहे त असां सिंध मूंखे हाई साहिबु सोरे मूं हुनखे ॿुधायोसीं सोरे स्कूल में मुंहिंजा उस्ताद आहिनि इनशाला हर यूसी में 2-4 इहो उस्ताद सुपराद रखंदासीं, पुराणो निज़ाम बहाल कराईंदासीं, नए निज़ाम खे ख़तमु कराईंदासीं इनशाला। साईं हाणे थोरो आख़िरी सुवाल आहे त ज़िले घोटकी में STR जी आड़ ॾेई करे न्याणियूं जेके टीचर आहिनि ऐं उन सां गॾु मेल जेके वीचारा
टीचर आहिनि उन्हनि खे जेको आहे बदिलियूं कयो वियो आहे ऐं उन खां बाद बदिली जो निज़ाम एॾो पेचीदा आहे जो उस्ताद हिकिड़ो ग़रीब जेको आहे माशरे जो अहम फ़र्ज़ उस्ताद आहे मञूं था, लेकिन उन सां गॾोगॾु उस्ताद ॾिठो वञे त हिकु ग़रीब तबिके मां हिकिड़ो फ़र्द आहे, त उन जे लाइ लख रुपयो काॾूं अचे जे उहे पंहिंजी जेको आहे ट्रांसफर वरी जेको आहे पंहिंजी सवली काथे पोस्टिंग वठनि, उनखे दर पदर करे तक़रीबन तालके बि आउट करे छॾियो हाणे मुंहिंजी गुज़ारिश कंदो हलां त असांजी प्राइमरी उस्ताद जी जमात आहे PA जंहिंजो मक़सदु इहा आहे उस्ताद जे हक़नि जी हिफ़ाज़त करणु, पर बदकिस्मती इहा आहे त गुज़िरियल 4 सालनि में अहिड़ो उस्ताद खे परेशान कयो वियो आहे, पर उहो असांजे उहिदेदार हुआ बजाए उस्ताद जे वफ़ाद जे लाइ उहो ट्रेज़री में ई वेही रहिया। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त नौशर फिरोज़ ज़िले में जॾहिं ख़बर पई उहिदेदार खे उस्ताद रिटायर था थियो, महीनो के उन दर ते बीठा यानी इहो त मूंखे ॾे ऐं तव्हां वटि पंहिंजी हूंदो लाज़मी, मूंखे ख़बर आहे जेकॾहिं उस्ताद जे हक़ जी उहे मालिकी कंदा त हे असां ते अज़ाब नाज़िल सही कोन थींदा, पर उन्हनि सिर्फ़ु पंहिंजा पेट भरिया ऐं हींअर मूं हुकूमत खे चयो आहे त इहो ज़ालमानी पॉलिसी नामंज़ूर। हीउ ख़ाली घोटगी ज़िले में एॾो ज़ुल्म न थियो साईं, हीउ पूरी सिंध अंदरि ज़ुल्म थिया एतिरे क़दुरु बदिन जे डियो राशि डियो हिकिड़ी डिसेबल टीचर तलाही जंहिंजे स्कूल में जेतिरा 40 जे हिसाब सां STRA पॉलिसी मुताबिक़ न को उस्ताद वधीक आहे न को घटि आहे, उन टीचर खां ब्लैकमेल करण जे लाइ उन वीचारे खे 16 महिल डिसेबल खे परे रखियो वियो, जंहिंजो मूं पहिरें ॾींहुं सोशल मीडिया ते केस रखियो। मिनिस्टर बि घोड़ा कई, डियो अचर जे ॾींहुं बि वेही उन टीचर खे घुराए ख़ुदा कमी असांखे माफ़ कर, हीअ त असांखे ग़लती थी आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त माण्हू पंहिंजे हक़ जे लाइ उथंदो या असांखे केरु दोस्त ॿुधाईंदो त असीं ज़रूरु उन जो शइ रखंदासीं। हीअ जेका SPR पॉलिसी आहे निमित सिंध जूं ख़ासि करे फीमेल टीचरनि खे टारगेट कयो वियो आहे ऐं उस्ताद सां पहिरें राब्तो कयो आहे पछाड़ियो न त परे बदिली था थियो, त हीउ माना हिकिड़ो डियोन पाणे में मिली उस्तादनि खे डपु ॾियण जे लाइ परे बदिली कयो आहे ऐं जीअं असां वटि वरी पैसा वठी वापसि वठूं करियूं। उन जे लाइ मूं मिनिस्टर साहिब खे चयो आहे, सेक्रेटरी खे चयो आहे, इनशाला इहा STR पॉलिसी जेको कुझु ख़तमु कराईंदासीं। उस्ताद जेको कमु साईं हाणे बदिली कराचे मां थी उस्ताद प्राइवेट सां हाणे साईं प्रोमोशन कराचे मां थियनि बाबा पोइ डियो डायरेक्टर कढो बधा न कनि हिकिड़े मर्ज़ी तव्हां इनशाला जेके उस्ताद जे मथां तजुर्बा माज़ी में थियनि सभु उस्ताद कराची में गॾिजी सभु रवट कराईंदासीं इनशाला। जेकॾहिं उस्ताद गॾु थिया असांजो साथ ॾियूं त STR पॉलिसी न रहंदी, STR पॉलिसी न रहंदा, उस्ताद खे ज़ुल्म करण वारा ऑफिसर हर शइ जो इनशाला हिसाब किताब थींदो वञे। वॾी महिरबानी। साबिक़ा सदर मिस्टर मरहूम उस्ताद अब्दुल रहीम जादव साहब पहुची चुका है, उन्होंने कुल पढ़ो और दुआ